नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन तव्हांखे हींअर शेयर करे रहिया आहियूं सैयद अब्दुल रहमान शाह जी ही रिपोर्ट। ही वीडियो नेशनल बैंक उमरकोट जे साम्हूं वारी गली जी आहे। प्रेस क्लब उमरकोट ऐं टाउन कमेटी जे ऑफिस में हिन गली जे आसपास आहे। हिन गली में 4 ॾींहं अॻु बरसात सबबु गटरनि जो गंदो पाणी, धप वारो पाणी अञा ताईं गोॾे जेॾो बीठल आहे। माण्हुनि जो हलणु मुश्किल थी वियो आहे। दुकानुनि ते गिराक अचण जे लाइ तयार कोन्हे। सुभाणे ईद आहे। ईद ख़रीदारी लाइ ईंदड़ शहरी हिन गंदे पाणी मां गुज़रण ते मजबूर आहिनि। अॼु दुकानदारनि टाउन इंतज़ामिया जी ना हिली सबबु हिन पाणी खे कढण जे लाइ हिकु मज़दूर औरत खे 10 रुपया चंदो करे ॾिनो। औरत दॿनि सां गलीअ मां गंदो पाणी कढी रही आहे ऐं ॿिए पासे ईदगाह ऐं सेशन कोर्ट उमरकोट ॾांहुं वेंदड़ रोड जंहिं ते बीठल गटर जो पाणी माण्हुनि खां अचण वञण में वॾी तकलीफ़ ॾेई रहियो आहे। टाउन तरफ़ां आयल इहा हिकिड़ी ई ट्रैक्टर मशीन बि रस्ते ते ख़राब। आख़िर किथे आहे टाउन अमलो? हिननि औरतुनि कहिड़ो ॾोह कयो आहे जो गंदो पाणी बि औरतूं साफ़ पयूं करनि।